कहानी जो नालो आहे मुंहिंजो अरसलान। रेल आख़िरी विसल हणी प्लेटफॉर्म तां आहिस्ता आहिस्ता हलण लॻी। मां कराची वञी रहियो हुउसि। मूंसां गॾु मुंहिंजो 11 सालनि जो पुटु अरसलान बि हो। मूं साम्हूं ऐं भरिसां वेठल मुसाफ़िरनि ते इन ख़्याल सां नज़रूं फेरायूं त मतां को ॾिठल वाइठल वेठो हुजे। कुझु ॾिठल वाइठल माण्हू पर भरो वेठल हुआ, पर भरिसां वेठल सभु चहिरा ओपरा लॻा। रेल लाड़काने जो प्लेटफॉर्म छॾे आबादीअ वारनि इलाइक़नि मां विसल वॼाईंदी गुज़री रही हुई। रेल में काफ़ी रश हुई जो कलंदर जो मेलो बि वेझो हो। ग़रीब माण्हू मेले ते वञण लाइ रेल खे ई तरजीह ॾींदा आहिनि जो कोच जे भेट में सफ़रु सस्तो ऐं आसान हूंदो आहे। रश एतिरी हुई जो माण्हू बर्थ ते पिणु वेठल हुआ। अरसलान दरीअ वारे पासे खां वेठो तेज़ीअ सां पोइ ते वेंदड़ मंज़रनि खे हैरानीअ मां ॾिसी रहियो हो। मूंखे आङुर जे इशारे सां रिढुनि जा धण, कखावां घर ऐं उन्हनि घरनि में मौजूदु माण्हू ऐं पालतू जानवर ॾेखारे निहायती ख़ुशि थी रहियो हो। अरसलान मुंहिंजो सिकीलधो पुटु जेको शादीअ जे 10 सालनि खां पोइ पैदा थियो। मां कराची ऑफिस जे कम सां वञी रहियो हुउसि। सोचियमि त पुट खे बि कराची घुमाए अचां। हू रेल में पहिरियों भेरो चढ़ियो हो, तंहिं करे संदसि लाइ सभु कुझु नओं हो। मुङनि जी दाल ऐं निमको वारो आयो त मासूमियत मां मुंहिंजे मुंहं ॾांहुं ॾिसंदे चयाईं, अबू काके खां दाल वठी ॾींदव? मां खेसि निमको ऐं दाल जूं 2 नंढड़ियूं थेलियूं वठी ॾिनियूं। रेल जा लोॾा ऐं माण्हुनि जा गॾियल सॼियल आवाज़, के सन्हा आवाज़, के ॻोढ़ा आवाज़, के वरी कननि जा पर्दा फाड़ींदड़ आवाज़, माण्हुनि जूं कचहरियूं जारी हुयूं। मुंहिंजे भरिसां वेठल चापुई ॾाड़ीअ सां अधड़ोट उमिरि वारे हमरा मूंखां सवाल कयो, साईं गाॾी दादूअ कहिड़े वक़्तु पुॼंदी? मूं वाच में टाइम ॾिठो, 7:30 पिया थियनि। मां सम्झां थो त 10:30 ताईं पहुचणु घुरिजे। अरसलान दाल जा 2-3 कणा खाईंदे रेल जे अंदरें माहौल खां बेनियाज़ थी रेल खां ॿाहिरि मंज़र ॾिसण में मसरूफ़ हो। रेल नंढियुनि नंढियुनि स्टेशन ते स्टॉप कंदी ऐं हलंदी रही। पासे वारे खीसे में पियल मोबाइल जी घंटी वॻी। स्क्रीन ते ॾिठुमि अरसलान जी माउ जी फ़ोन हुई। हेलो, किथे पहुता आहियो? बसि हाणे कुझु देरि अॻु राधण स्टेशन क्रॉस कई आहे। मूं चयो। अरसलान तंग त नथो करेव न? न, वेठो एंजॉय थो करे। अचे वठि ॻाल्हाईंसि। हेलो अरसलान, छा हाल आहे पुटु? मज़ो अचई थो? हा मी, ॾाढो मज़ो आहे। मां दरीअ वारे पासे खां वेठो आहियां। खोड़ शयूं ॾिठियूं आहिनि। घर अची ॿुधाईंदोमांइ। अबूअ मूंखे शइ बि वठी ॾिनी आहे। हाणे अबूअ सां ॻाल्हायो। अरसलान मूंखे फ़ोन ॾेई निमको खाइण में मसरूफ़ थी वियो। ठीकु आहे, पोइ वरी बाद में कंहिं स्टेशन ते लही ॻाल्हायां थो, मूं चयो। हा ठीकु आहे, अरसलान जी माउ वराणियो। अबू हू ॾिसो केॾा उठ था वञनि साम्हूं। हा, ऐं हू ॾिसो उन्हनि सां गॾु नंढो बचिड़ो बि आहे, मूं चयो। सफ़रु गुज़रंदो रहियो। ॻंढेरियुनि, बॉइल थियल अंडनि, मकई संगनि, भुॻड़नि ऐं जूसनि वारा मुख़्तलिफ़ स्टेशन तां चढ़ंदा होका ॾींदा रहिया। अरसलान बि मुख़्तलिफ़ शयुनि जी फ़रमाइश कंदो रहियो ऐं मां संदसि फ़रमाइशूं पूरियूं कंदो रहियुसि। अरसलान खे मुंहिंजे कुल्हे ते निंड अची वई। ॿिया वेठल ऐं बीठल माण्हू बि हाणे ॻाल्हाए ॻाल्हाए थकिजी पिया हुआ। मां रखी सीट जे हेठां रखियल पंहिंजे ब्रीफ केस खे पेरनि सां छुई पक करे रहियो हुउसि त पियो आहे या न। छालाए त मेले जे मौक़े ते अक्सर सामान चोरी थी वेंदो आहे। अखियुनि ते निंड जा खेप चढ़ण लॻा त मूं बि अखियूं पूरे छॾियूं। गाॾी सेवण स्टेशन ते पहुती त नारनि ऐं वॾनि लाउड स्पीकर्स ते हलंदड़ धमाल जे आवाज़ ते मां निंड मां छिरक भरी उथी पियुसि। भर में ॾिठुमि अरसलान ग़ाइबु हो। साहु वञी पेरनि में पियो। अखियुनि ॾाढो ऊंद अची वई। साम्हूं वेठल हमराह खां पुछियुमि, भाऊ मुंहिंजो पुटु काॾे वियो? भाऊ हाणे हेठि पाणी पीअण लाइ लही वियो। तोखे उथाइण जी कयईं, पर तूं वरदी न ॾिनसि। जिस्म में सुयूं चुभी वयूं। मथो चकराइजण लॻो। हिकदमि लही आयुसि। माण्हुनि जी एॾी रश हुई जो कुल्हो कुल्हे सां टकराइजी रहियो हो। पाणीअ जी सबील ते बि माण्हुनि जी पीउ हुई। माण्हुनि जी रश खे चीरींदे केतिरी ई देरि ताईं चरनि वांगुरु अरसलान खे ॻोल्हींदो रहियुसि। सबील वारे स्टॉल ते नज़र न आयो त वरी डुकंदो पंहिंजे बोगीअ तरफ़ आयुसि। साम्हूं वेठल हमराह खां ॿाहिरां दरीअ खां बीही सहकंदे पुछो, भाऊ मुंहिंजो नंढो हेॾे वापसि त नाहे आयो? हमराह मुंहिंजी परेशानी ॾिसी उथी बीही रहियो। चयईं, न भाऊ हेॾे त नाहे आयो। अचे त विहारियांसि थो, तूं ॿाहिरि ॾिसेसि। मां प्लेटफॉर्म जे ॿिए कुंड ते मौजूदु पाणीअ जी सबील ॾांहुं भॻुसि। माण्हुनि खे धिका ॾेई खान पुछंदो रहियुसि, भाऊ मुंहिंजो नंढड़ो गुम थी वियो आहे। तव्हां ॾिठो? ब्लू कलर जी ड्रेस पातल अथसि। कुझु माण्हू कावड़ त कुझु माण्हू वरी हमदर्दीअ वारी नज़र सां चिताए रहिया हुआ। दिलि ज़ोर ज़ोर सां धड़की रही हुई। अंदर में वढ पइजी रहिया हुआ। प्लेटफॉर्म ते मौजूदु अक्सर माण्हू मेलो घुमण आया हुआ। संदन चहिरा ॿहकी रहिया हुआ, पर मुंहिंजो हां पियो फाटे। ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे अरसलान 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 कंदो प्लेटफॉर्म ते भॼंदो रहियुसि।
डोड़ंदो स्टेशन मास्टर जे ऑफिस में आयुसि। खेसि ॿुधायमि त मुंहिंजो पुटु प्लेटफॉर्म तां गुम थी वियो आहे। रेल खे न हलाइजो, मतां कंहिं ॿी बोगी में चढ़ियो हुजे या प्लेटफॉर्म ते ई भुलिजी पियो हुजे। महिरबानी कयो, अलाह जो वास्तो अथव, मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया हुआ। स्टेशन मास्टर मुंहं में सूंड विझंदे चयो, ॿार संभाले नथा सघो त पोइ साण छो था खणो? बसि साईं, ग़लती थी वई, बसि महिरबानी कयो, अलाह जो वास्तो अथव। मूं रोअण हार के लहजे में खेसि मिंथ कई। ॿारु घणनि सालनि जो आहे? स्टेशन मास्टर कावड़ मां पुछियो। साईं, 11 सालनि जो आहे, ब्लू रंग जा कपिड़ा पहिरियल अथसि। मूं ॾकंदड़ आवाज़ में खेसि वराणियो। मां बार बार ॿाहिरि बि निहारे रहियो हुउसि। मथो फाटी रहियो हो। सभई माण्हू ज़हर लॻी रहिया हुआ। दिलि में आयो सबील वारे खे वञी घुटा ॾियां, चांहि वारे स्टॉल खे बाहि ॾेई छॾियां। स्टेशन मास्टर खे गिरेबान खां झले चमाट वहाए कढां ऐं खेसि रिड़ियूं करे चवां त जल्दी कर, मूंखे मुंहिंजो बचो ॻोल्हाए। ॿारनि जा मुरकंदड़ चहिरा ॾिसी मूंखे अरसलान जो मुरकंदड़ चहिरो आॾो अची वियो। अखियुनि मां गरम ॻोढ़ा टिमण शुरू थी विया। रेल विसिल हयो त समूरे वजूद खे बाहि लॻी वई। उन बोगीअ तरफ़ वधी वियुसि जिते कुझु घड़ियूं अॻु अरसलान मूंसां गॾु वेठो हो। मुंहिंजे कुल्हे ते सुतल हो, मूंसां ॻाल्हियूं करे रहियो हो। साम्हूं वारी सीट ते वेठल हमराह मुंहिंजे पुछण खां अॻु ई ॿुधायो, भाऊ, तुंहिंजो छोकिरो हिते अञा नाहे आयो। ॼण जबल जी चोटीअ तां किरी पियो हुउसि, भोरा भोरा थी पियो हुउसि। दिलि में आयो रेल जे आॾो बंदि ॿधी तेसि ताईं बीहारे छॾियांसि जेसि ताईं मुंहिंजो अरसलान नथो मिले। कुझु बि सम्झ में न थे आयो त रेल में चढ़ां या रेल खे वञणु ॾियां। अरसलान किथे हूंदो? रेल में हूंदो या प्लेटफॉर्म ते? खेसि किथे ॻोल्हियां? वापसि स्टेशन मास्टर ॾांहुं हलियो वियुसि। खेसि पेरनि ते हथ रखी मिंथू कयूं त रेल न हलाइजो, मुंहिंजो पुटु मूंखे ॻोल्हे ॾियो। स्टेशन मास्टर मुंहुं ख़राबु कंदे चयो, थाणे ते वञी रिपोर्ट लिखाए, प्लेटफॉर्म ते तुंहिंजो छोकिरो कोन्हे। रेल में चढ़ियो हूंदो त मां तोखे इतलाह ॾींदुसि। मुंहिंजो मोबाइल नंबर लिख, मां अमले खे पारत करे छॾी आहे। गाॾी ॿीहर विसिल हणी आहिस्ता आहिस्ता हलणु लॻी। मां प्लेटफॉर्म ते ई बीठो रहियुसि। मुंहिंजे अखियुनि आॾो बोगियूं गुज़रंदियूं रहियूं। ईअं थिए लॻो जीअं उहा रेल मुंहिंजे समूरे वजूद खे चीभाटींदी अॻिते वधी रही हुजे। गभा गभा थी पियो हुउसि। न ॼाण काॾे वियो मुंहिंजो अरसलान? रेल में त न चढ़ियो? खेसि कोई खणी त न वियो? स्टेशन ॿाहिरां बीठल टांगनि ते नज़र पई। मोल क़दमनि सां स्टेशन जे ॾाकणियुनि ताईं अची कुझु माण्हुनि ते नज़रूं फेराए वापसि प्लेटफॉर्म ते आयुसि। दिमाग़ु कमु करणु छॾे ॾिनो। लूंदड़ियूं धमी रहियूं हुयूं। पुलिस वटि रिपोर्ट लिखाइण जो सोचे हलणु लॻुसि। जिस्म मां रूह निकिरंदे महसूसु थी रहियो हो। ॼण लाश बणिजी वियुसि जंहिंखे क़बर ताईं पहुचाइण लाइ चइनि कांधियुनि जी ज़रूरत हूंदी आहे। रस्ते ते जेकी बि शयूं नज़र अची रहियूं हुयूं, दिलि में आयो त उन्हनि खे ख़ाक जो ढेर बणाए छॾियां। ईअं थिए लॻो सभु माण्हू मूं ॾांहुं ॾिसी खिली रहिया आहिनि। मां पंहिंजो सभु कुझु विञाए क़दम क़दम डरंदो थाणे तरफ़ वधी रहियो हुयुसि। थाणे ते वेठल वॾे पेट वारो वॾो जमादार मुछूं वटे रहियो हो। जमादार खे रिपोर्ट लिखाई त चयाईं, ठीकु आहे, हाणे तूं वञ, असां ॻोल्हा शुरू कयूं था। मां काॾे वञां? पाण खां ई सवालु कयो। न, मां हिते ई वेहंदुसि। जमादार, अलाह खे मञो, मूंखे मुंहिंजो पुटु ॻोल्हे ॾियो। जेकी पैसा चवंदव मां ॾींदोसांव। पाण खपाए बि तव्हांखे राज़ी कंदुसि। हाणे ई जांच कयो। मां ॿाहूं ॿधंदे खेसि आज़ियूं करणु लॻुसि। साहबु गश्त ते वियल आहे, इजो वापसि आयो। तूं भले साम्हूं हुन बेंच ते वञी वेह। दिलि दिलि में मालिक खे ॿाॾाए रहियो हुउसि, दुआऊं घुरी रहियो हुउसि। कुझु घड़ियूं गुज़रियूं त पुलिस मोबाइल थाणे जे गेट खां अंदरि दाख़िल थी। अॻियां SHO वेठल हो। मोबाइल वैन जीअं ई रुकी त मां वञी SHO खे ॿाहूं ॿधियूं। खेसि मिंथू कंदे चयुमि, साईं, मुंहिंजो बचिड़ो विञाइजी वियो आहे। महिरबानी करे मूंखे ॻोल्हे ॾियो। ख़ुदा जो वास्तो अथव, मूंखे मुंहिंजो बचिड़ो डेश डेश डेश। ठीकु आहे बाबा, अलाह ते रख, मां सिपाहियुनि खे मोकिलियां थो। साईं, ब्लू कलर जा कपिड़ा पहिरियल अथसि, 11 सालनि जो आहे, अरसलान नालो अथसि। मां हिक ई साईअ में चई वियुसि। तव्हां वञो स्टेशन वारे सॼे इलाइक़े जो चकर हणी अचो। ॿिनि सिपाहियुनि खे SHO हुकुम ॾिनो, जेकी उन ई वक़्तु मोटरसाइकिल ते सवार थी निकिता। उते ई बीठल हुआसीं त ॿ सिपाही तकिड़ा तकिड़ा कदम खणंदा आया ऐं SHO खे मुख़ातिब थींदे चयाऊं, साईं, हिकु लावारिस ॿार जो लाश मिलियो आहे। इहो ॿुधी मां पाण खे ऊन्हे खूह में किरंदे महसूसु कयो हो। दिलि जी धड़कन तेज़ थी वई। साहु पेरनि में वञी पियो। हेठि मिटीअ ते वेही रहियुसि। ॿई हथ मुंहं ते रखी दुआ घुरणु लॻुसि, या अल्लाह, मुंहिंजो अरसलान ख़ैर सां हुजे, मुंहिंजे अरसलान खे पनाह में रखजांइ, मुंहिंजा मालिक। साईं, लाश एम्बुलेंस में पियल आहे। सिपाही SHO खे ॿाहिरि बीठल एम्बुलेंस ॾांहुं इशारो कंदे ॿुधायो। SHO मुंहिंजे कुल्हे ते हथु रखी मूंखे हौसलो ॾींदे चयो, अव्हां बि हलो, लाश त ॾिसो मतां, डेश डेश डेश। न न, ईअं न चओ साईं, मुंहिंजो अरसलान त, डेश डेश। मूं सुॾकंदे वराणियो। मोल क़दमनि सां एम्बुलेंस ताईं वियुसि। लाश जे मुंहं ते पियल कपिड़ो हटाइण ताईं मां अधु मोह थी पियो हुउसि। हू अरसलान न हो। वहंदड़ ॻोढ़नि ऐं सुॾकनि सां मूं रब जा अहसान मञा।
अखियुनि ते ज़ोर सां हथु रखी मालिक खे ॿाॾाइणु शुरू कयो। साॻी बेंच ते वञी इंतज़ारु करे रहियो हुउसि, दुआऊं घुरी रहियो हुउसि ऐं सुॾका भरे रहियो हुउसि। अधु कलाकु गुज़रियो त सिपाही मोटर साइकिल ते थाणे में दाख़िल थिया। मां मोटर साइकिल जे बीहण खां अॻु ई डोड़ंदो थाॿड़ंदो वञी उनखे चिंबड़ियुसि। आॾो मुंहिंजो अरसलान वेठल हो। मां अरसलान खे भाकुर में भरे चुमियूं ॾियणु लॻुसि, मालिक जा थोरा मञणु लॻुसि। उन वक़्तु सिपाही मूंखे मसीहा लॻी रहिया हुआ, जिन मुंहिंजे मोल जिस्म में साहु फूके छॾियो हो। हर तरफ़ रोशनी रोशनियूं नज़र ते आयूं। दिलि जी ठोठ थी वियल धरतीअ मथां मेघ मल्हार छांइजी विया हुआ। यकदमि वॾो फुड़ो वसी पियो हो। मन में ख़ूबसूरत रंगनि ऐं ख़ुशबूअनि वारा गुल टिड़ी पिया हुआ। अरसलान मुंहिंजे छातीअ सां चिंबड़ी वियो। ख़ौफ़ विचां संदसि समूरो जिस्म ॾकी रहियो हो।